नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछिणो आहे। हाँ त जेके महालक्ष्मी जा सॻड़ा कंदा आहियूं न, हाँ उहे छो कंदा आहियूं? ऐं जेके उन्हनि में 16 गंढियूं ॾेई करे सॻड़ा ॿधंदा आहियूं, हाँ उन्हनि जो छा अर्थ आहे? हाँ ॾिस, ये जेका सॻड़ा ॿधंदा आहियूं न, ये राधाष्टमी खां शुरू थींदा आहिनि। त हिन जो मतिलबु आहे कि असांखे परमात्मा बाबा ॿुधाईंदा आहिनि कि राधे ई स्वयंवर खां पोइ श्री लक्ष्मी ठहींदी आहे। त जेका महालक्ष्मी अथव, लक्ष्मी नारायण ॿई, अॻियां लक्ष्मी जा अथव, पुठियां नारायण जा अथव। ॾिसो, राधे जी जन्म खां पहिरियों कृष्ण जो जन्म ईंदो आहे, पोइ कृष्ण जे जन्म खां पोइ राधे जो जन्म, पोइ इहे 16 ॾींहंनि खां पोइ महालक्ष्मी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। अर्थात राधे कृष्ण ही स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। त इन्हनि पहिरियों त नंढा हुया, लेकिन वॾा थींदा, स्वयंवर थींदो, त कुझु पंहिंजे अंदर गुण शक्तियूं, ज़िम्मेवारी बि त हूंदी न, शादी तॾहिं त कंदा। त मतिलबु इन्हनि 16 ॾींहंनि में ऐं इन 16 ॻंढियुनि जो मतिलबु आहे हिकु श्रृंगार, जेको शरीर खे श्रृंगारदा आहियूं न, भई मुकुट पाईंदा आहियूं, काजल लॻाईंदा आहियूं, मथे में पाईंदा आहियूं, कननि में वाला, इन्हनि सभिनि जो अर्थ हूंदो आहे। उहो सभु कुझु असां आत्माउनि में धारण करिणो आहे। असांजे शरीर जे अंदर जो आत्मा आहे न, कुमारी हूंदी आहे, शादी खां पहिरियों कीअं हूंदी आहे, शादी खां पोइ कीअं हूंदी आहे, त उहो सम्झ ईंदी आहे न। त आत्मा में इहा सम्झ भरणी आहे। हुन आत्मा जी सम्झ पोइ शरीर जो श्रृंगार कंदा आहियूं। पाण जेको मुकुट पाईंदा आहियूं, हुनजो मतिलबु आहे ज़िम्मेवारी। असांखे ज़िम्मेवारी खणण जी शक्ति हुजे आत्मा में। ऐं जीअं कननि में वाला था पायूं, हुनजो मतिलबु सहनशीलता जो असांखे गुण हुजिणो खपे। अखियुनि में जीअं असां काजल था लॻायूं, मतिलबु निर्भयता जो गुण हुजिणो खपे। ॻाल्हियुनि ते लाली था लॻायूं, मतिलबु गंभीरता जो गुण हुजिणो खपे। होठनि ते लिपस्टिक था लॻायूं, मतिलबु मधुरता हुजे असां में, मुख सां मधुर बोल। ईअं ई हथनि में जीअं असां पाईंदा आहियूं न बाजूबंद, मतिलबु सहयोगी ठहिण जो असां में गुण हुजे, सभिनि जो सहयोगी ठहिण। नक में जीअं नथनी था पायूं, मतिलबु असां में निरअहंकारीपन जो गुण हुजे। ऐं हर्षित मुख हुजे, मुख बि असांजो हर्षित। 2 मालाएं, हिकु नंढी माला, हिकु वॾी माला, जो मतिलबु नंढी माला पायूं था त शांति जी गुण हुजे, वॾी माला मतिलबु संतुष्टता। हथनि में जीअं असां 3 कंगण था पायूं, मतिलबु असां में त्याग, तपस्या ऐं सेवा भाव हुजिणो खपे। उहा ई अंगूठी जेकी आहे पायूं था, उहा आहे परमात्मा जी मधुर यादि। घुंघरू जेका पायूं था, उहा आहे परमात्मा जो ज्ञान। साड़ी पायूं था, उहा आहे शीतलता जो प्रतीक। ईअं ई जो देवी देवता आहिनि न, उन्हनि जे पुठियां बि जॾहिं हलंदा आहिनि त पुठियां बि हिकु पोशाक हूंदो आहे, उहो हूंदो आहे परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि पंहिंजे जीवन। त ईअं ई राधे जी आत्मा भी परमात्मा खे यादि करे पंहिंजे आत्मा खे ईअं सर्व गुणनि ऐं शक्तियुनि सां श्रृंगारे, तॾहिं हुनजो वञी करे सतयुग में हुनजे शरीर जो बि ईअं स्थूल श्रृंगार थियो। सिर्फ़ु राधे ही न, श्री कृष्ण भी ये परमात्मा की याद करे पंहिंजी आत्मा में सर्व गुण और शक्ति भरे, जंहिंजे कारण श्री नारायण कयो। त महालक्ष्मी जो ॾींहुं सिर्फ़ु लक्ष्मी जो न हूंदो आहे, लक्ष्मी खे धन काॾा आयो, नारायण ई ॾींदो।
जी लक्ष्मी ऐं ॿ हथ लक्ष्मी ऐं पुठियां जा ॿ हथ आहिनि नारायण जा। ईअं ई पाण दिवाली जे ॾींहुं बि महालक्ष्मी जी पूजा था करूं। मतिलबु लक्ष्मी नारायण ॿई आहिनि, अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण। ऐं विष्णु जो पूजा था करूं, हुनमें अॻियां नारायण आहे पुठियां लक्ष्मी आहे। अच्छा। त ईअं ई ॿई जॾहिं स्वयंवर जे लाइ तयारु थिया त हुन इहे सभु बि शादी करण खां पहिरियों त अलॻि जीवन हूंदो आहे, पोइ अलॻि जीवन हूंदो आहे। ईअं ई जीअं महालक्ष्मी जी बि सतपुड़ा ठाहींदा आहिनि। सतपुड़नि जो मतिलबु आहे कि आत्मा में असांखे 7 गुण हुजणा खपनि। जेका असां गुण ॿुधिया, जेका बि असां शरीर खे श्रृंगारदा आहियूं उन हिसाब सां आत्मा में गुण शक्ति हुजे। लेकिन इन जे अलावा भी आत्मा में मुख्य आत्मा जो 7 गुण हूंदा आहिनि। पवित्रता, शांति, प्रेम, सुख, आनंद, शक्ति, ज्ञान। अच्छा। तो ये आत्मा जो असली गुण आहिनि। सतपुड़ा मतलब जे 7 लेयर सां सतपुड़ा ठहींदा आहिनि न, मतलब आत्मा परमात्मा खे यादि करे असांखे पंहिंजी आत्मा खे इन 7 गुणनि सां भरपूर करणो आहे। तॾहिं वञी असां उन महालक्ष्मी जहिड़ा ठही करे उन्हनि जहिड़ी असांखे धन संपत्ति मिलंदी। माण्हू त महालक्ष्मी जी पूजा कंदा आहिनि, उन्हनि खां घुरदा आहिनि न सभु। लेकिन महालक्ष्मी कीअं ठही? हुन बि त कुझु तप कयो हुनई न, इहो ई तप कयो अथई। हुन परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे 16 कलाउनि सां श्रृंगारियो अथई, सभु गुणनि सां श्रृंगारियो अथई। हुन पंहिंजी आत्मा जी पूरी चारों तरफ़ सां पंहिंजी आत्मा खे श्रृंगारियो अथई। जीअं आत्मा में मन, बुद्धि, संस्कार हूंदा आहिनि। आत्मा शरीर खे हलाईंदी आहे। त आत्मा जो मन जी बि सफ़ाई करणी खपे असांखे रोज़। मन में जेका वीचार था हलनि, असांजी बुद्धि कीअं कमु थी करे, असांजो संस्कार कीअं आहे, आत्मा कीअं सॼे पंहिंजे शरीर खे सॼो ॾींहुं हलाए थी। त जेका असां चईंदा आहियूं मैनर्स सुठा हुजणा खपनि। इहे जेका 4 कोननि वारा ॾीया जलाईंदा आहियूं, पोइ उन्हनि में रोशनी ॾीया जलाईंदा आहियूं न, 4 कोननि वारा अटे जा ठाहे करे पोइ ॾीया जलाईंदा आहियूं। हुनजो मतिलबु आहे कि हिननि 16 ॾींहंनि में पाण खे परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा जी पूरी सफ़ाई करणी आहे। अर्थात पंहिंजे मन खे स्वच्छ करणो आहे, बुद्धि खे ठीकु रखिणो आहे, पंहिंजा संस्कार सुठा हुजनि। आत्मा जेकी शरीर जी कर्मेंद्रियनि खां हलाए थी, उहा ॾाढी सुठी रीति हलाए। जीअं असां चईंदा आहियूं न, असां ॿुधणु नथा चाहियूं लेकिन ॿुधी वरितो, ॾिसणु नथा चाहियूं ॾिसी वरितो। त मतिलबु आत्मा जो शरीर ते कंट्रोल न आहे न, कंट्रोल खपे। ऐं इन ॾींहुं जीअं हिकु सितारे मिसल बि कुझु ठाहींदा आहिनि अटे सां मिठो मिठो। आत्मा रूपी दीपक असांखे पूरो जॻाइणो आहे। आत्मा जो स्वरूप थींदो आहे ज्योतिर्बिंदु, छोटो सो सितारो मिसल आहे, हुनखे मिठो करणो आहे। आत्मा अगरि मिठी हूंदी, अर्थात आत्मा जो स्वभाव संस्कार सुठा हूंदा त उहा हुनजो जीवन सुठो आहे न। जेसिताईं आत्मा आहे तेसिताईं जीवन आहे। परमात्मा खे यादि करे असांखे पंहिंजे पाण खे आत्मा खे ईअं ठाहिणो आहे। इन ॾींहुं जीअं थोरो सो ट्रायंगल शेप ऐं थोरो नंढो सो सर्कल शेप में कुझु ठाहींदा आहिनि मिठो, लोकड़ी जो। हुनजो मतिलबु आहे कि श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य हुयो सतयुग में। जे पूरो चक्कर कटऊं स्वास्तिक हूंदो आहे, त स्वास्तिक हिकु बाग पहिरियों सिधे हथ में, उहो सतयुग हूंदो आहे। हुन सतयुग में श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य हुयो। त ईअं पाण पंहिंजी आत्मा खे पूरो श्रृंगारदासीं उन्हनि खे गुणनि शक्तियुनि सां, ऐं सभु प्रकार जी आत्मा की सफ़ाई कंदासीं आत्मा जी परमात्मा खे यादि करे, त असां बि उन्हनि जे राज्य में वञी सघंदा आहियूं। सिर्फ़ु महालक्ष्मी जी पूजा न करणी आहे,
लेकिन महालक्ष्मी अर्थात श्री लक्ष्मी नारायण जीअं ठहिया उन्हनि जे राज्य में कीअं आत्माएं स्वच्छ हुयूं, सुख शांति शक्ति गुणनि सां संपन्न हुयूं। असांखे बि परमात्मा खे यादि करे उन्हनि जी दुनिया में वञिणो आहे। जी ठीक है। जी दीदी, थैंक यू। थैंक यू।